मास परिषद। सिंधी रंगमंच ते केतिरनि मायनास कलाकारनि पंहिंजो जौहर ॾेखारियो आहे। उन्हनि मायनास कलाकारनि मां हिकु आहे शहाणी शख्सियत जो मालिक जगदीश शर्मा। जगदीश शर्मा, जंहिंजो सिंधी रंगमंच ॾांहुं झुकाव स्कूल जे वक़्त खां वठी हो, हुन सिंधी रंगमंच ते 45 साल गुज़ारिया, पर अॼु बि हुनखे पुराणियूं यादियूं ईअं यादि आहिनि ॼण त कल्ह जो को किस्सो। अचो त ॿुधूं जगदीश शर्मा जे सिंधी रंगमंच जो सफ़र उन जी ज़ुबानी। 1973 में अखिल भारत सिंधी ॿोली ऐं साहित्य सभा जे पारां पहिरीं सिंधी ड्रामा कॉम्पिटिशन कलकत्ते में थी हुई। उन वक़्तु डॉक्टर मोती प्रकाश मूंखे ऐं मुंहिंजे भाउ खे सिंधी ड्रामो पर्दे अॻियां पर्दे पुठियां खणी उते वियासीं ऐं उतां खां वठी सिंधी रंगमंच ते असांजी एंट्री थी। जगदीश भाऊ, शुरूआत करण खां पोइ ही जेका कला जी मंज़िल आहे उन तरफ़ तव्हां कीअं पंहिंजूं विखूं वधाइण लॻा? कुमार, हिकु मज़ेदार ॻाल्हि थी। जॾहिं असीं कलकत्ते में ड्रामा कॉम्पिटिशन लाइ वियासीं, ओचितो डॉक्टर मोती प्रकाश जी तबियत ख़राब थी पई ऐं हू असां सां गॾु ड्रामो न करे सघियो। उन वक़्तु मदन जुमाणी उते मौजूदु हो। उन असां सां गॾु 2 ॾींहं ड्रामा जी रिहर्सल कई ऐं असां ड्रामो स्टेज ते पेश कयोसीं। ड्रामो पूरो थियो, मदन अची मूंखे भाकुर पातो ऐं चयईं त जगदीश, तूं मूंसां गॾु बॉम्बे में अची मिलजांइ। जीअं बॉम्बे में आयासीं, मदन मूंखे फ़ोन कयो ऐं चयईं त अची मूंसां सीता सिंधु भवन में मिल। मां ऐं मुंहिंजो भाउ राजन शर्मा 2 ॼणा हुन सां मिलणु वियासीं। मदन उन वक़्तु पंहिंजो हिकु ड्रामो माउ त मुंहिंजी शुरू कई हुई। मूंखे उन ड्रामे में हिकु नंढो रोल ॾिनई, जेको मूं पहिरियों रोल शीला साजनाणीअ सां कयो हो। कुमार, पहिरियों शो पाटकर हॉल में हो। शो खां पोइ जेका नेक्स्ट संडे ते हिंदवासी अख़बार आई, उन में मुंहिंजो ऐं शीला जो फोटो हो ऐं उन फोटे मूंखे सचपच परेशान करे छॾियो ऐं मूं सोचियो त मां हींअर हिन फील्ड में अंदरि घुरी चुको आहियां। मां त मुंहिंजी जो ॿियों अलाए टियों शो हो। इंटरवल में पुठियां रमेश जांजाणी अची मूंसां मिलियो। अच्छा। ऐं मूंखे पंहिंजी ऑफिस जी एड्रेस ॾिनई। मां हुन सां गॾु ऑफिस में मिलणु वियुसि। हुन मूंसां गॾु किन स्क्रिप्ट्स जी रीडिंग वरिती। ऑफिस में ई मूंसां रीडिंग वरितई ऐं चयईं त जगदीश, मां पंहिंजो नओं ड्रामो हाय मुंहिंजी दिलि स्टार्ट थो कयां, जंहिंमें मां तोखे साइड हीरो जो रोल ॾींदुसि। उतां खां पोइ रमेश जांजाणीअ सां ड्रामनि जो दौरु शुरू थियो। हाय मुंहिंजी दिलि जो घणेई शो असां कया ऐं मूंखे यादि थो अचे त असां 4 या 5 सालनि में हाय मुंहिंजी दिलि जा 25 शोज़ पूरा कया हुआ। हाय मुंहिंजी दिलि खां पोइ रमेश जांजाणीअ आयो नओं ज़मानो खयो, जंहिंमें मूंखे लीड रोल ॾिनई। उन रोल में बि मूं तमामु सुठी तरह निभायो। उन खां पोइ सभिनी ड्रामनि में रमेश जांजाणीअ जे मूं कमु कयो। मुंहिंजा मोड़ लाॾा, घर जमाई, आख़िरी सवाल, योर ऑनर ऐं हेलो डार्लिंग ऐं एतिरे क़दुरु जो रमेश जांजाणी जो झूनो ड्रामो ॾिस पैसे जा रंग हुन रिवाइव कयो, जंहिंमें मूंखे लच्छू दादा रोल ॾिनो हुई। अच्छा, मां तव्हांखे ॿुधायां, उन में बि शुरूआत शीला साजनाणी ई कई हुई। बराबरि। ऐं मदन जुमाणी हुनजे अपोज़िट में, बिल्कुलु बिल्कुलु। मूंखे यादि थो अचे, मदन जुमाणीअ उन वक़्तु असां सां गॾु रिहर्सल में आयो हो ऐं मूंखे चयो हुअईं त जगदीश, लच्छू दादा जो रोल मुंहिंजो फेवरेट हो। उन वक़्तु ॿियो को कलाकार लच्छू दादा जो रोल कंदो हो ऐं हुन मूंखे ॾिसी मूंखे चयो, जगदीश, तो बाख़ूबी निभायो आहे। रमेश जांजाणी खां सवाइ तव्हां ॿियनि कहिड़नि डायरेक्टर सां कमु कयो आहे? मदन जुमाणीअ सां तमामु सुठा ड्रामा कया। राति जो 11 बजे ओथेलो, लाॾो लाॾी आणींदो। शरद भगतानीअ सां मूं राणी बादशाह जोकर, सच छा आहे ड्रामे में त मूंखे बेस्ट एक्टर प्राइज़ बि मिली। पुष्पा मालीअ सां मूं घणेई ड्रामा कया। मूंखे यादि थो अचे हिकु किस्सो, रमेश जांजाणीअ मूंखे ऐं पुष्पा खे पंहिंजी रिहर्सल ते घुरायो ऐं असांखे पंहिंजे हिकु झूने शाहकार नाटक आख़िरी राति में हिकु ॿुढी जो रोल ॾिनई। इन ड्रामे आख़िरी राति जी
मूं ऐं पुष्पा 1.5-2 महीना रिहर्सल कईसीं, पर कंहिं सबबु असीं इहो ड्रामो स्टेज न करे सघियासीं। उन खां पोइ दादा गोविंद मालीअ असांखे सोसई पुनू ऐं मां मोटी ईंदुसि में खयो, जंहिंमें पुष्पा मुंहिंजो माउ जो रोल कयो हो ऐं मूं हेमू कलानी जो रोल कयो हो। जीअं त जगदीश शर्मा जे पहिरें नाटक जो नालो हो परदे अॻियां परदे पुठियां, तंहिं नमूने हुन सिंधी रंगमंच ते परदे अॻियां त अदायगी जो जौहर ॾेखारियो ई, पर परदे पुठियां बि हुननि काफ़ी कम कया। जीअं त हुन हिकु नाटक किटी पार्टी लिखियो ऐं डायरेक्ट भी कयो। Wish you very, very happy birthday! Happy birthday, Jayashree! Many, many happy returns of the day! जन्म ॾींहं जो लख लख वाधायूं मंडमा। Thank you very much. सिंधीअ में जवाब दे, मूं तोखे सिंधीअ में वाधायूं ॾिनियूं ना। Sorry आंटी, गलती थी वई। महिरबानी, महिरबानी, महिरबानी। हाँ, ईअं। आंटी ख़बर अथव, मां पंहिंजे मिस्टर खे चवंदी आहियां त सभई मूंखे इंग्लिश में विश कंदा आहिनि, पर शीला आंटी हमेशह मूंखे सिंधीअ में विश कंदी आहे। हाँ, ॿियो न त असांखे पंहिंजी सिंधी ॿोली ज़िंदा रखणी आहे। ठीक है शीला, अॼु खां असां बि प्रण था कयूं त सभिनी खे जनम ॾींहं जी वाधायूं सिंधी ॿोलीअ में ॾींदासीं। कीअं सीमा? हाँ, असीं सभु कॉल था करियूं त अॼु खां वठी हर कंहिंखे जनम ॾींहं जूं वाधायूं पंहिंजी अबाणी ॿोली सिंधीअ में ॾींदासीं। सिंधी ॿोली ज़िंदाबाद। ऐं नृत्य नाटिका अमा जो पींघो बि डायरेक्ट कयो। हाणे त अवां बि ॾाढा थी विया। ऐं तूं ॼण ॾाढी कान थी वई आहीं। छो न पर शेवक अञा आयो कोन्हे। मां हिनखे पहिरीं पींगे में लेटाईंदसि। यादि कोन अथव, शेवक खे बि पहिरीं पींगे में लेटायो होसीं। तोखे अञा पींगे में कोन सुम्हारियो अथमि, इन करे थो रोईन। अरे मां गोरी वञा पंहिंजे बचड़े तां। हिते अधु जाए त इहो पींगो वाला रे वेठो आहे। पींगे खे उन ॾींहुं थोरो हटाए पासीरो करे रखबो। मां त हिन पींगे मां अची फाथी आहियां। मां तव्हांखे इहो पींगो असुल विकिरण कोन ॾींदुसि। हिन में तव्हांजी अमा जो साहु समायल आहे। जे अमा खे सोफा कम बेड न खपे त ही झूनो पींगो विकिणी नओं पींगो वठी सघूं था। कन खोले ॿुधी छॾियो, इहो पींगो विकिरण असुल कोन ॾींदोसांव। हेॾा मां हिकु वसियत थी करियां, तव्हां शाहिद आहियो। मां चाहियां थी मुंहिंजे मरण खां पोइ इहो पींगो मुंहिंजी धर्म जी पोटीअ पिंकीअ खे ॾाजे में ॾिनो वञे। अॼु खां ही पींगो तुंहिंजो। मतलब त जगदीश शर्मा खे जॾहिं बि मौक़ो मिलियो, परदे अॻियां या परदे पुठियां, हुन हमेशह पंहिंजी धाक ॼमाई। जेसि ताईं मूंखे ख़बर आहे त तव्हां अनिला सुंदर सां बि काफ़ी कुझु बेले कया, उन्हनि जे बारे में ॿुधायो त। हा कुमार, अनिला सां हिकु अहिड़ो दौरु हो जेको तमामु सुहिणो ऐं आज़मूदगार हो। मूं अनिला सां पहिरियों सिंधी ड्रामा बैले कयो हो जेको हो सिंधु। हा, उन खां पोइ थी न जुदा जानी मूंखां सिंध मुंहिंजी अमा। मां ऐं अनिला USA वियासीं। 28 ॾींहं असां उते USA में हुआसीं। उते असां शाह जूं 5 सूरमियूं कयूं। सोसई पुनू, लीला चनेसर, मूमल राणो, नूरी जाम तमाची ऐं सुहिणी महिवाल। USA में असां हिकु ॿियो बि सुठो ड्रामो कयो जेको हो कलाकार जी कल्पना, जंहिंमें अनिला जे धीउ रचू रोल कयो हो। USA जो एक्सपीरियंस तमामु सुठो हो। अनिला जो दौरु तमामु सुठो हो। उन सां गॾु घणेई डांस बैले करे मूंखे हिकु अलॻि क़िस्म जो आज़मूदो मिलियो। हिन प्यार जी बूटे खे वॾो करण लाइ त मुंहिंजो वञणु अञा बि ज़रूरी आहे। राणी, ॿार खे बि लिखाए पढ़ाए कंहिं लाइकीअ लॻाइणो आहे न। हा, मुंहिंजे माउ पीउ जो ई मिसाल वठ न। कीअं न ततियूं थधियूं हिकु करे पीठ खे पटियूं ॿधी सालनि जा साल
सत समुंड पार करे महिनत मज़दूरी कई, मूंखे लाइकी लॻायो ऐं पंहिंजो हर फर्ज़ निभायो। छा राणी, तुंहिंजो मुंहिंजो फर्ज़ न आहे त असां बि अम्मा बाबा वांगुरु पंहिंजो फर्ज़ निभायूं, पंहिंजे ॿार खे हिकु क़ाबिल इंसान बणायूं? तव्हां एतिरा नाटक कया आहिनि, अनिला सुंदर सां नृत्य नाटकाऊं पिणु कयूं आहिनि, तव्हांखे छा ॿिन्ही में मतिलबु छा थो फ़र्क़ु महसूसु थिए? ॿिन्ही में फ़र्क़ु त तमामु घणो आहे। नृत्य नाटिका घणो करे जेतिरा बि बैले थिया आहिनि उहे सभु रिकॉर्डेड हूंदा आहिनि, ऐं असीं जेके ड्रामा हेल ताईं हेतिरा साल कंदा आया आहियूं उहे सभु असां लाइव कया आहिनि। लाइव जो मज़ो ॿियो आहे। असीं रिकॉर्डेड इन करे कंदा आहियूं छाकाणि त उन्हनि में नृत्य हूंदो आहे, गाना हूंदा आहिनि। उन्हनि गाननि ऐं डायलॉग्स खे सिंग करण लाइ असांखे रिकॉर्डिंग करणी पवंदी आहे। थोरे में खणी पुछां त तव्हांखे छा पसंदि आहे, रिकॉर्डेड या लाइव? लाइव जो मज़ो ॿियो आहे, उन जो आज़मूदो ऐं उन जो मज़ो पंहिंजी क़िस्म जो आहे। रिकॉर्डेड में हिकु ॿियो फ़ाइदो ज़रूरु आहे जो कॾहिं कॾहिं असीं वेंदा आहियूं त असांखे साउंड सिस्टम सुठो न मिलंदो आहे, ऐं साउंड सिस्टम सुठे न हुजण जे करे रिकॉर्डेड जेके ड्रामा हूंदा आहिनि उन्हनि ते असरु कोन थींदो आहे। सचो ड्रामो लिखो वञे त लाइव उन जी ब्यूटी पंहिंजी आहे। मां कंहिं बि नापाक जवाब खां परे रही आहियां। या ख़ुदा मुते रहम कर। मां ख़ुदि तो लाइ ख़ुदा खां रहम लाइ पियो ॻाल्हायां। टेस्टिमोना, मूं नथे जातो तूं हेतिरी पाली ॿोली ऐं मासूम लॻंदड़ हेतिरी तोखे पास थींदी आहे। तो त सेंट पीटर जा पिश्त जो न, तो सच जो दरवाज़ो खोलियो आहे, तो सच जो। अॼु खां पोइ जॾहिं ऑथेलो जो ज़िक्र कयो वञे त हुनखे शहनशाह जो बहादुर सिपह सालार तौरु न, पर हिकु सचे ऐं वफ़ादार प्रेमी तौरु यादि कयो वञे, जंहिं पंहिंजे टेस्टिमोना सां दिलि व जान सां प्यार कयो, पाण खां वधीक मोहबत कई, मगर हसद जे आग जो शिकार बणिजी पंहिंजे ई प्यार जो पंहिंजनि ई हथनि सां खून करे छॾियो। ऐं हाल ही बदनसीब आशिक ज़ार ज़ार आंसू वहाए पछताए रहियो आहे, पछताए रहियो आहे। ऑथेलो वो बदनसीब आशिक आहे जंहिं टेस्टिमोना जहिड़े बेबाक हीरे खे पत्थर समझी फिटो कयो। हिन जल्दबाज़ नाकाम आशिक खे सज़ा मिलणी घुर्जे, सज़ा मिलणी घुर्जे। या ख़ुदा! कुझु आज़मूदा असांखे ॿुधायो न। कुमार, मूं पंहिंजे ज़िंदगी जा 45 साल सिंधी रंगमंच खे ॾिना आहिनि। सच पुछे त हींअर मूं एक्टिंग करणु बंदि कई आहे, पर कॾहिं कॾहिं सोचींदो आहियां त मूं हर क़िस्म जा रोल कया। आज़मूदा तमामु सुठा हुआ, ऐं हाणे मां चाहींदुसि त बराबरि मां जेतिरो वक़्तु ॾेई सघां थो सिंधी रंगमंच खे, भले पर्दे जे पुठियां हुजां पर मां थिएटर सां जुड़ियल हुजां। पर छा तव्हांखे कॾहिं कॾहिं ईअं लॻंदो आहे भई मुंहिंजो ई दौर हो, मूं एतिरा नाटक कया, अॼु सम्झो भई तव्हां वेठा आहियो, एक्टिंग नथा कयो, पर कॾहिं कॾहिं तव्हांजे दिलि मां भई निकिरंदो आहे हा उहो छा ज़मानो हो, कंहिं उन माज़ी में हलिया वेंदा आहियो? हा कुमार, उहो बराबरि वक़्तु या उहे टाइम यादि ईंदो आहे, पर हर कंहिं शइ खे करण जो वक़्तु हूंदो आहे, टाइम हूंदो आहे। जेके रोल या जेको दौर उन वक़्तु हो उहो हिन वक़्तु मूंसां न थी सघंदो। मूंखे ख़बर आहे त मुंहिंजी उमिरि थी चुकी आहे, मां 22 साले जो हीरे जो रोल न करे सघंदुसि। कुमार, मूंखे हिकिड़ी ॻाल्हि यादि थी अचे, जेको ड्रामो मूं आयो नओं ज़मानो कयो उन जो असां हिकिड़ो शो दुबई में कयोसीं। आयो नओं ज़मानो में मां हीरो जो रोल कंदो हुउसि। दादा राम पंजवाणी जो ड्रामो हो। दादा राम पंजवाणी मूंखे सॾी कंदो हो रतन, छाकाणि त हुनखे रतन ई यादि हूंदो हो। उन ड्रामे में हीरो जो रोल मूं कयो। जॾहिं लास्ट हिकिड़ो शो असां दुबई में कयोसीं तॾहिं मां 48 सालनि जो हुउसि। 48 सालनि में मां 22 सालनि जी छोकिरीअ सां डांस कंदो हुउसि स्टेज ते। वापसि दुबई मां मोटियासीं
त मूं भाउ रमेश ॼाणाणी खे चयो, भाउ हाणे मूंखे हिन रोल मां रिलीव कयो, छाकाणि त मां शायदि एक्टिंग बराबरि कंदो हुजां, पर मुंहिंजी बॉडी लैंग्वेज मूंखे परमिट नथी करे त मां 22 सालनि जी छोकिरीअ सां वेही डांस कयां ऐं हुन सां लव सीन्स कयां। मूंखे भाउ चयो, जगदीश ठीकु आहे, हींअर असांजो हिकिड़ो शो जेको मूं कमिट कयो आहे अहमदाबाद में, उहो तूं मूंसां गॾु कर, उन खां पोइ मां तोखे हिन रोल मां रिलीव कंदुसि। आयो नो ज़मानो जो लास्ट शो मूं अहमदाबाद में कयो, जेको बेहद हिट वियो। मूंखे यादि आहे उन वक़्तु अहमदाबाद जा केतिरा माण्हू अची मूंसां बैक स्टेज ते मिलिया ऐं जेके झूना कलाकार हुआ उन्हनि अची मूंखे भाकुर पाता, भई जगदीश असां तोखे 13 साल 14 साल पहिरीं इहो ड्रामो कंदे ॾिठो आहे, अॼु ॾींहं ताईं तूं इहो ड्रामो रतन जो रोल करी वेठो। अच्छा जगदीश भाऊ, हाणे छा चइबो आहे, थोरे में मां तव्हां खां इहो ॼाणणु चाहींदुसि त हीअ जेके तव्हां 45 साल ॾिना आहिनि स्टेज खे, रंगमंच खे, ख़ुशि आहियो? ड्रामा असांजे रग रग में पियल आहे ऐं जेको सफ़र असां कयो उन में असां ख़ुशि आहियूं ऐं उहो पीरियड मिस कंदासीं ज़रूरु, अॻियां बि हली करे ज़रूरु मिस कंदासीं, पर मूंखे लॻे थो थुले लेखे मां पाण पर्सनली कंटेंट आहियां ऐं हर लिहाज़ खां ख़ुशि आहियां। तव्हांजी ॻाल्हियुनि मां लॻो आहे त तव्हां वटि कला जो अथाह खज़ानो भरपूर आहे। त इहा जेका कला आहे तव्हांखे वर्से में मिली या उन लाइ का ट्रेनिंग वग़ैरह वरिती? न कुमार, मूं का बि एक्टिंग जी ट्रेनिंग कोन वरिती। अच्छा। मुंहिंजो फादर हिकु सुठो आर्टिस्ट हो, सिंधी फिल्म अबाणा में हुन नज़ीर टांगे वारे जो रोल कयो। अच्छा। दीपक आशा, कान मोतियार, डॉक्टर मोती प्रकाश, ही सभु कलाकार असांजे घर में ईंदा वेंदा हुआ। इन करे जेको बि एक्टिंग जो वरसो आहे उहो मूंखे पंहिंजे फादर वटां मिलियो। कंहिं ट्रेनिंग जो सुवाल ई कोन हो। जेका बि असांखे स्टेज जी ट्रेनिंग मिली उहा हिन 45 सालनि में ई मिली। जंहिंसां मूं पंहिंजे स्टेज जो घणो दौर गुज़ारियो उहो हो भाउ रमेश ॼाणाणी। उन वटि कमु करण सां हर कलाकार खे जेका ट्रेनिंग मिलंदी हुई, अॼु जा बि या अॻे जा जेके बि कलाकार आया आहिनि उहा उन सिंधु आर्ट थिएटर मां आया आहिनि। रमेश ॼाणाणी हिकु ज़बरदस्त डिसिप्लिन्ड माण्हू हो ऐं हर कलाकार खे पंहिंजे कब्ज़े में ऐं उनखे जंहिं क़िस्म जी ट्रेनिंग ॾियणी आहे हू चवंदो हो मां कहिड़े बि माण्हू खे कलाकार ठाहे सघंदो आहियां। तव्हां हेतिरनि सालनि खां पंहिंजी कला जो योगदान ॾिनो आहे, त इन सिलसिले में तव्हांखे के मान सम्मान मिलिया हूंदा, अवार्ड्स मिलिया हूंदा? इंटर स्कूल ड्रामा कॉम्पिटिशन्स में जॾहिं मां भरो वठंदो हुउसि तॾहिं हिकु ड्रामो मूं कयो हुमायूं अकबर जो पुटु हो, जेको वासुदेव निर्मल जो लिखियलु हो ऐं असांजे स्कूल जे प्रिंसिपल प्रताप पुरसवानीअ डायरेक्ट कयो हो। उहो ड्रामो असां कॉम्पिटिशन में पेश कयोसीं जंहिंमें मूंखे बेस्ट एक्टर प्राइज़ मिली। उन खां पोइ 1986 में शरद भगतानी सां गॾु असां सच छाहे पेश कयो जंहिंमें मूंखे बेस्ट एक्टर प्राइज़ मिलियो। नवां कलाकार आहिनि, उभरंदड़ कलाकार आहिनि, उन लाइ पंहिंजे आज़मूदे मां को संदेश ॾियणु पसंदि कंदा? असांजे ज़माने में जॾहिं असीं नओं ड्रामो शुरू कंदासीं त घटि में घटि 3 महीना रिहर्सल कंदा हुआसीं। पहिरीं महीनो 1.5 महीनो त असीं ख़ाली ड्रामे जी रीडिंग कंदा हुआसीं। उन ड्रामे जी रीडिंग में असांखे क्लियरिटी मिलंदी हुई त पर मां किथे आहिनि उहे सभु असांजूं उन स्क्रिप्ट रीडिंग में क्लियर थींदियूं हुयूं। उन खां पोइ सेकेंड स्टेज ईंदो हो डायलॉग्स खे यादि करणु। डायलॉग्स खे यादि करण में असांखे 15 ॾींहं लॻंदा हुआ ऐं 15 ॾींहंनि में उहे असीं डायलॉग्स जल्दी यादि करे छो वेंदासीं, छाकाणि त असांजी महीनो उन स्क्रिप्ट ते सुठी रीडिंग थियल हूंदी हुई। उन खां पोइ असांखे फ्लोर ते वञिणो पवंदो हुओ। अॼुकल्ह मां ॾिसां थो त आर्टिस्ट स्क्रिप्ट हथ में खणी फ्लोर ते घुमंदा आहिनि, पर हुन वीचारनि जो ॾोह कोन्हे, टाइम जी कमी। हर को कलाकार पंहिंजे बिज़नेस या कम में मशगूल आहे, पर असां कलाकार जॾहिं ड्रामो ॾिसूं था, अॼु जो ठहियलु ड्रामो, त असांखे महसूसु थिए थो त कलाकारनि बराबरि महिनत न कई आहे। कमु बराबरि सुठो कनि था, कॉन्फिडेंस अथनि, पर किथे न किथे उहे उणायूं नज़र अचनि थियूं। मां तॾहिं बि ख़ुशि आहियां
ॿार कमु त कनि था न, वॾी पर ॻाल्हि आहे। मुंहिंजो संदेश उन्हनि खे इहो ई हूंदो त ॿारो महिनत कंदा रहो, कंदा। दिलो जान सां महिनत कयो ऐं पंहिंजो 100% 100% इज़ वेरी इंपॉर्टेंट। यू शुड बी सिंसियर टू योर जॉब। तव्हां असां सां रूबरू थिया, पंहिंजे दिलि जूं ॻाल्हियूं दिलि खोले असांजे दर्शकनि सां शेयर कयूं, उन लाइ असां तव्हांजा शुक्रगुज़ार आहियूं। हा कुमार, मूंखे बि पंहिंजे 45 सालनि जो सफ़र तव्हांखे ॿुधाइण में ख़ुशी थी। सचपच झूनियूं यादगिरियूं ताज़ियूं थी पियूं। हिकु प्यारो ऐं हसमुख इंसान जंहिंखे कुदरत सां काफ़ी लगाव आहे, जंहिं पंहिंजे परिवार खे सुखियो सताबो रखियो आहे, जेको दोस्ती ऐं रिश्ता निभाइण ॼाणे, हुन जे समाज ऐं सिंधी रंगमंच में ॾिनल योगदान खे असीं सलाम था कयूं।